मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 20 सादी खुर्दबीन सिंपल माइक्रोस्कोप। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल भली कार मां आहियां सनाउल अहमद। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे सादी खुर्दबीन यानी सिंपल माइक्रोस्कोप। प्यारा बारो, हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंखे असीं लर्निंग ऑब्जेक्टिव्स बि चऊं था। इन जी पहिरीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेनिंग हाउ अ सिंपल माइक्रोस्कोप मैग्नीफाइज स्मॉल ऑब्जेक्ट्स यूजिंग कॉन्वेक्स लेंसेज, यानी उहा वज़ाहत करणु त कीअं सादी खुर्दबीन उपटियल ब्लोर जो इस्तेमालु कंदे कंहिं जिस्म खे वॾो करे ॾेखारे थी। ॿी पॉइंट में चवे थो आइडेंटिफाइंग द यूज़िस ऑफ सिंपल माइक्रोस्कोप इन एवरीडे लाइफ एंड साइंटिफिक वर्क, यानी सादी खुर्दबीन जी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ ऐं साइंसी कम में इस्तेमाल खे जाचणु। वाई वी स्टडी दिस, ही असीं छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो स्टडिंग द सिंपल माइक्रोस्कोप helps us understand the fundamental principles of magnification and optics. It lays the groundwork for more advanced optical instruments used in biology, medicine and material science. यानी सादी खुर्दबीन जे पढ़ण सां असांखे वधा ऐं ऑप्टिक्स जे बुनियादी उसूल खे सम्झण में मदद मिले थी। सादी खुर्दबीनी साइंसी औज़ारनि खे सम्झण जो बुनियाद रखंदी आहे, जेका हयातियात, दवाउनि ऐं मादी साइंस में इस्तेमालु थींदी आहे। हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था, जेको आहे सादी खुर्दबीन यानी सिंपल माइक्रोस्कोप। सभ खां पहिरीं अगरि जेकॾहिं असीं माइक्रोस्कोप जे बारे में डिस्कस कयूं त माइक्रोस्कोप छा थींदी आहे। माइक्रोस्कोप इज़ अ इंस्ट्रूमेंट यूज्ड टू मैग्नीफाई स्मॉल ऑब्जेक्ट्स। सादी खुर्दबीन हिकु औज़ार आहे जेको नंढियुनि शयुनि खे वॾो करे ॾेखारण लाइ इस्तेमालु थींदो आहे। त जेके असां वटि नंढियूं शयूं आहिनि उन्हनि खे असां वॾो करे ॾिसूं, जेके शयूं असांखे पंहिंजी आम अख सां सम्झ में नथियूं अचनि त असां उन औज़ार, उन खुर्दबीन या माइक्रोस्कोप जे ज़रिए उन्हनि शयुनि खे क्लियर ऐं सही ॾिसी सघूं। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं हिते असां सिंपल माइक्रोस्कोप जी ॻाल्हि कयूं त सिंपल माइक्रोस्कोप छा हूंदी आहे, इन जे लाइ चवे थो इट इज़ मेड अप ऑफ ओनली वन कॉन्वेक्स लेंस। चए थो सिंपल माइक्रोस्कोप जेका आहे उहा हिकिड़े कॉन्वेक्स लेंस ते मुश्तमिल हूंदी आहे, उन जी ठहियल हूंदी आहे, यानी उन में सिर्फ़ु हिकिड़ो कॉन्वेक्स लेंस हूंदो आहे। जेकॾहिं असां मुख़्तलिफ़ माइक्रोस्कोप जी ॻाल्हि कंदासीं त उन मुख़्तलिफ़ माइक्रोस्कोप में हिक खां वधीक लेंसिस हूंदा आहिनि, ऐं हिते असां जेको टर्म खयो आहे उहो आहे सिंपल। हाणे सिंपल जे बिहाफ ते असां हिते यूज़ कयूं था सिर्फ़ु हिकु कॉन्वेक्स लेंस। त अहिड़ी खुर्दबीन, अहिड़ो इंस्ट्रूमेंट जंहिंमें असां हिकिड़ो कॉन्वेक्स लेंस यूज़ कयूं, उनखे असां चवंदासीं सिंपल माइक्रोस्कोप। ठीकु आहे प्यारा ॿारो। अगरि माइक्रोस्कोप जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त माइक्रोस्कोप असां यूज़ कीअं कंदा आहियूं ऐं उन जे इस्तेमालु करण जो जे पोयां जेको फंक्शन आहे उहो कीअं आहे, त इन जे लाइ सभ खां पहिरीं असां आम ज़िंदगीअ जा मिसाल खणंदासीं। मिसाल जे तौर ते प्यारा ॿारो, हीअ असांजी अखि आहे, यानी ह्यूमन आहे जेको ॾिसे थो कंहिं ऑब्जेक्ट खे। हाणे इन ऑब्जेक्ट खे ह्यूमन ॾिसी त सघे थो, पर या त इन ऑब्जेक्ट खे असां परे खणी वेंदासीं त हीउ ऑब्जेक्ट असां खां कुझु डिस्टेंस खां पोइ ग़ाइबु थी वेंदो। पर कुझु ऑब्जेक्ट अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांजे वेझो हूंदा आहिनि, पर पोइ बि असां उनखे सम्झी न सघंदा आहियूं। मिसाल जे तौर ते जेकॾहिं अख़बार आहे, हिकिड़ो कुराड़ो माण्हू आहे, जेकॾहिं अख़बार पढ़ण जी कोशिशि करे थो त हू जेको आहे त पंहिंजी अखि खां परे करे अख़बार जा उहे सना अखर न पढ़ी सघंदो। पोइ हू छा कंदो आहे, चश्मे जो इस्तेमालु कंदो आहे या उनखां पोइ सिंपल माइक्रोस्कोप जो इस्तेमालु कंदो आहे। हाणे कोई बि ऑब्जेक्ट जेकॾहिं हुजे प्यारा ॿारो, कोई बि ऑब्जेक्ट जेकॾहिं असांजे अखि खां 25 सेंटीमीटर परे आहे त असांजी अखि जेको आहे उन ऑब्जेक्ट खे क्लियर ॾिसी सघे थी, वाज़े तौर ते उनखे ॾिसी सघे थी। अगरि जेकॾहिं कोई ऑब्जेक्ट असांजी अखि खां 25 सेंटीमीटर खां घटि मुफ़ासिले ते पयल आहे त असांजी अखि जेका आहे उहा उन ऑब्जेक्ट खे क्लियर न ॾिसी सघंदी। उहो ऑब्जेक्ट असांजे अखि जे अॻियां त मौजूदु हूंदो, पर हू असांखे जेको आहे त धुंधलो नज़र ईंदो, असांखे क्लियर जेको आहे त नज़र न ईंदो।
यानी असांजे अखि जी मिनिमम ॾिसण जी जेका रेंज आहे, क्लियर ॾिसण जी रेंज, उहा आहे 25 सेंटीमीटर। तो अहिड़े नमूने सां इहा ई असांजी हिकिड़ी मेन पॉइंट जेका मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई। उन खां बाद में मिसाल जे तौर ते प्यारा ॿारो, हिकिड़ो ह्यूमन आहे, हाणे उहो कंहिं ऑब्जेक्ट खे ॾिसणु चाहे थो, पर उनखे क्लियर नथो ॾिसी सघे। पोइ छा थो करे, ही लेंस खणे थो, ठीकु आहे। हाणे हिन लेंस खयों ऐं जेको ऑब्जेक्ट पियो आहे उनजी जेका पोज़ीशन आहे उहा आहे फोकस ऐं ऑप्टिकल सेंटर जे विच ते। त हाणे जेकॾहिं असां रे डायग्राम खे ॾिसूं त रे डायग्राम जे थ्रू इन जी इमेज किथे ठहंदी, इन जी इमेज जेको आहे त असांजी जेको आहे लेंस जे राइट साइड ते किथे बि नथी ठही सघे। यानी जेकॾहिं ह्यूमन जेको आहे उहो हिन लेंस जे राइट साइड ते मौजूदु आहे त इनखे ही ऑब्जेक्ट नज़र ई कान ईंदो। हाणे जॾहिं ही ऑब्जेक्ट नज़र न ईंदो त असां छा कंदासीं, ही ॿ जेके रिफ्रेक्टेड रेज़ आहिनि इन जे बैकवर्ड असां ॿ जेको आहे त इमेजिनरी लाइन्स ड्रॉ कंदासीं ऐं हिन पॉइंट ते जेको आहे त इमेज ठहंदी। हाणे हिन पॉइंट ते जॾहिं इमेज ठहंदी त हिन ह्यूमन खे, हिन माण्हूअ खे इहो महसूसु थींदो हिन लेंस जे थ्रू त जेको ऑब्जेक्ट आहे उहो हिन पोज़ीशन ते पियो आहे ऐं उन खां पोइ उनजी जेका साइज़ आहे उहा बि जेको आहे वॾी आहे। यानी ही लेंस छा थो करे, हिन नंढे ऑब्जेक्ट खे जेको आहे त मैग्नीफाई करे वॾो करे जेको आहे त असांखे ॾेखारण में मदद करे थो, ठीकु आहे। तो सिंपल माइक्रोस्कोप जो बि मक़सदु आहे कंहिं बि ऑब्जेक्ट खे जेको आहे त वॾो करे असांखे ॾेखारणु। जेकॾहिं असां प्यारा ॿारो हिन ऑब्जेक्ट जी पोज़ीशन जी ॻाल्हि कयूं त हिन ऑब्जेक्ट जी पोज़ीशन किथे आहे, इहा आहे ऑब्जेक्ट इज़ प्लेस्ड इनसाइड द फोकस ऑफ अ कॉन्वेक्स लेंस। यानी ऑब्जेक्ट जेको आहे उहो किथे आहे, इनसाइड द फोकस, फोकस जे अंदरि आहे, यानी ऑप्टिकल सेंटर ऐं फोकस जे विच ते पियो आहे। हाणे जॾहिं ऑप्टिकल सेंटर ऐं फोकस जे विच ते पियो आहे त असां ह्यूमन आई जेको आहे त इनखे नथी ॾिसी सघे। अगरि जेकॾहिं हिते असां इमेज जी पोज़ीशन जी ॻाल्हि कयूं त इमेज जी जेका पोज़ीशन आहे प्यारा ॿार उहा किथे आहे, त इमेज इज़ डेवलप्ड एट द नियर पॉइंट। यानी इमेज जेका आहे उहा किथे थी ठहे, उहा नियर पॉइंट ते। नियर पॉइंट जो मतिलबु आहे त हिते असांजी जेका इमेज आहे उहा 25 सेंटीमीटर अवे फ्रॉम द ह्यूमन आई ठहे थी। यानी इंसान जी अखि खां 25 सेंटीमीटर जे मुफ़ासिले ते ठहे थी। जीअं मां तव्हांखे हिते ॿुधायमि त घटि में घटि जेको डिस्टेंस आहे इंसान जे अखि जो, त जेका जे ऑब्जेक्ट खे क्लियर ॾिसी सघे थी उहो आहे 25 सेंटीमीटर। यानी ही जेको ऑब्जेक्ट पियो आहे प्यारा ॿार उहो 25 सेंटीमीटर खां घटि वारे मुफ़ासिले ते पियो आहे ऐं इमेज जेका आहे उहा असांजी 25 सेंटीमीटर जे मुफ़ासिले ते ठहे थी। ऐं तॾहिं जेको आहे इंसान या ही जेको बंदो आहे उहो हिन जेको आहे इमेज खे क्लियर ॾिसी सघे थो थ्रू जेको आहे कॉन्वेक्स लेंस, ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में अगरि इमेज जी प्रॉपर्टी जी ॻाल्हि कयूं, उनजी नेचर जी ॻाल्हि कयूं त इमेज जेका आहे उहा असांजी कहिड़ी थी ठहे, उहा वर्चुअल इमेज आहे, ठीकु आहे। छो त एक्चुअल असांजा रेज़ ही पाण में नथा मिलनि। उन खां बाद में इमेज जेका आहे त उहा सिधी आहे या उल्टी आहे, इमेज बि असांजी सिधी थी ठहे। उन खां बाद में इमेज जेका आहे उहा इनलार्ज आहे, यानी वॾी थी करे असांखे उहा इमेज मिले थी। यानी इमेज जी जेका साइज़ आहे उहा ऑब्जेक्ट जी साइज़ खां वॾी आहे, ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे इन जो मतिलबु छा थियो त जेका सिंपल माइक्रोस्कोप आहे प्यारा ॿारो, उहा असांखे जेका इमेज आहे हिकु त वर्चुअल ठाहे करे ॾींदी आहे, ॿियो इरेक्ट, टियों इनलार्ज, ठीकु आहे। यानी कंहिं बि नंढे ऑब्जेक्ट खे वॾो करे ॾेखारींदी। उन खां बाद में हींअर असीं हलूं था वरी मैग्निफिकेशन बाय सिंपल माइक्रोस्कोप, यानी सादी खुर्दबीनीअ जो वधाउ। त जेका माइक्रोस्कोप आहे उहा केतिरो कंहिं जिस्म खे जेको आहे त इनलार्ज करे सघे थी, कंहिं ऑब्जेक्ट खे केतिरो उनजे ओरिजिनल पोज़ीशन खां वधाए करे असांखे ॾेखारे सघे थी। यानी जेकॾहिं ऑब्जेक्ट मिसाल जे तौर ते 1 सेंटीमीटर आहे या 2 सेंटीमीटर आहे त उनजी जेका इमेज आहे उहा उन खां घणा दफ़ा वॾी असांखे जेको आहे त माइक्रोस्कोप ॾेखारे सघे थी, ठीकु आहे प्यारा ॿारो। सभ खां पहिरीं असीं हिन सिंपल डायग्राम जे तरफ़ हलूं त मिसाल जे तौर ते ही ऑब्जेक्ट आहे जेको नियर ह्यूमन आई पियो आहे ऐं हिते जेका एंगल आहे हिन ऑब्जेक्ट ऐं ह्यूमन आई जे विच ते उनखे असां हिते θ1 जो जेको आहे त नालो ॾिनो आहे, ठीकु आहे। हाणे इहा जेका एंगल आहे प्यारा ॿारो, इहा तमामु स्मॉल एंगल आहे, ठीकु आहे। तो जीअं मां तव्हांखे प्यारा ॿारो ॿुधायो त असांजे ह्यूमन आई जो जेको मिनिमम डिस्टेंस आहे कंहिं बि शइ खे ॾिसण जो, उहो आहे असांजो 25 सेंटीमीटर, ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते हिन ऑब्जेक्ट खे, हीउ ऑब्जेक्ट इन जॻह ते पियो आहे। हाणे असां छा था कयूं, इन ऑब्जेक्ट खे ॾिसण जे लाइ असीं कॉन्वेक्स लेंस जो यूज़ था कयूं, यानी सिंपल माइक्रोस्कोप जो यूज़ था कयूं। हाणे जॾहिं सिंपल माइक्रोस्कोप जो यूज़ कंदासीं प्यारा ॿारो, त हिते हीअ जेका ही असांजो ऑब्जेक्ट आहे,
ऐं हिते असांजी जेको आहे इमेज ठहे थी। हाणे ही जेको डिस्टेंस आहे आई खां वठी या हिन लेंस खां वठी हिन जेको आहे त इमेज ताईं इहो आहे असांजो 25 सेंटीमीटर डिस्टेंस। ठीकु आहे। ऐं हीअ जेका एंगल ठहे थी प्यारा ॿारो, इन एंगल खे असां जेको आहे θ2 जो नालो ॾिनो आहे। यानी हिकिड़ी एंगल कहिड़ी आहे, अख खां वठी उन ऑब्जेक्ट ताईं, ऐं ॿी जेका एंगल आहे उहा हिन अख खां वठी उन इमेज ताईं। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे जेकॾहिं असां पंहिंजे बुक में ॾिसंदासीं त असांजे बुक में जेको मैग्निफिकेशन जो फार्मूलो ॾिनो वियो आहे प्यारा ॿारो, उहो ॾिनो वियो आहे θ1 डिवाइड बाय θ2। जेकॾहिं असांखे जेको आहे त हीअ एंगल खपे त एंगल केतिरी आहे, केतिरी ठहे थी ह्यूमन आई ऐं हिन ऑब्जेक्ट जे विच में जेका एंगल आहे उहा केतिरी आहे, त इन खे डिफाइन करण जे लाइ, इन खे मालूम करण जे लाइ असीं जेको आहे त टेंजेंट थीटा जो यूज़ कंदासीं। हाणे टेंजेंट थीटा जेका आहे उहा बराबरि कंहिंजे आहे, परपेंडिकुलर डिवाइड बाय बेस। परपेंडिकुलर कहिड़ो आहे असां वटि, ही ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे, यानी ही असां ओ खणूं था, ऐं बेस कहिड़ो आहे, बेस आहे असां वटि ओ डी डिस्टेंस। ठीकु आहे, त हिते असां ओ डिवाइड बाय डी लिखी सघूं था। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन एंगल जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त इहा जेका एंगल आहे इहा तमामु नंढी एंगल आहे। हाणे इन खे असां कंपेयर कयूं था टेंजेंट थीटा खे जस्ट थीटा जे। उन खां बाद में अगरि जेकॾहिं हिते असां जेको आहे त हिन टेंजेंट खे हटाए करे सिर्फ़ु असां θ1 लिखूं, त हिते असांजो जेको फार्मूलो ठही वेंदो उहो हिन तरीक़े सां ठहंदो त θ1 इज़ इक्वल टू ओ डिवाइड बाय डी। हाणे हीअ असांजी जेको आहे त हिकिड़ी इक्वेशन ठही वई। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां ॿी इमेज ते हलूं, जंहिंमें जेको आहे त हिन लेंस जे थ्रू असां जेको आहे त हिन ऑब्जेक्ट खे ॾिसूं था, इन में छा थो थिए त साॻे नमूने सां जेको आहे त असां हिते हीअ एंगल जेकॾहिं मालूम करणु चाहियूं त इहा कीअं कंदासीं, अहिड़े नमूने सां जेको आहे त टेंजेंट θ2 इज़ इक्वल टू परपेंडिकुलर डिवाइड बाय बेस। ठीकु आहे, त हिते असां छा कंदासीं, आई डिवाइड बाय डी। ठीकु आहे, यानी आई मीन्स इमेज वारो डिस्टेंस या इमेज, ऐं उन खां पोइ डी जेको आहे ही डिस्टेंस आहे जेको अख खां वठी उन इमेज ताईं आहे। त हिते बि जेका एंगल आहे प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां खणूं त उहा बि असां एंगल जस्ट वेरी इस्तेमालु करे खणंदासीं, ऐं हिते असां टेंजेंट थीटा खे जेको आहे सिर्फ़ु थीटा सां कंपेयर कयो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में हिते θ2 जेका आहे उहा असांजी कंहिंजे बराबरि थींदी, उहा बराबरि थींदी आई डिवाइड बाय डी जे। ठीकु आहे, हाणे ही असां वटि जेको आहे त ॿ इक्वेशन्स असांखे मिली वयूं, ॿ रिलेशन्स असांखे मिली वयूं। ठीकु आहे, हाणे ही ॿई जेके रिलेशन्स आहिनि, यानी θ1 ऐं θ2, इन ॿिन्ही खे असां पुट कंदासीं ओ हिन इक्वेशन में, मैग्निफिकेशन वारी में, जेका असां इहा जेको आहे पहिरियां लिखीसीं। ठीकु आहे, त पुट वैल्यू इन इक्वेशन नंबर 1। हाणे हिनखे असां इक्वेशन नंबर 1 जो नालो था ॾियूं। ठीकु आहे, हाणे इक्वेशन असां वटि कहिड़ी आहे, m इज़ इक्वल टू θ1 डिवाइड बाय θ2। ठीकु आहे, हाणे हिन में θ1 जो वैल्यू मथां करे रखंदासीं ऐं θ2 जो वैल्यू हेठां करे रखंदासीं, त हीअ असां वटि थियो आई डिवाइड बाय डी डिवाइड ओ डिवाइड बाय डी। ठीकु आहे, हाणे हिते जेकॾहिं तव्हां ॾिसंदव प्यारा ॿारो, त हिते जेका आहे त हीअ डी हिन डी सां हिते कैंसिल आउट थी वञे थी। उन खां बाद में बाक़ी असां वटि छा बचो, उहो बचो आई डिवाइड बाय ओ। हाणे आई छा आहे, हिते आई आहे असांजी जेको आहे त साइज़ ऑफ इमेज, ऐं उन खां पोइ ओ छा आहे, असांजी साइज़ ऑफ ऑब्जेक्ट। त हाणे मैग्निफिकेशन जो जेको असां वटि फार्मूलो अची वियो प्यारा ॿारो, उहो अची वियो साइज़ ऑफ इमेज डिवाइड बाय साइज़ ऑफ ऑब्जेक्ट। तो उन खां बाद में प्यारा ॿारो, हिकु त असां वटि मैग्निफिकेशन जो ही फार्मूलो अची वियो साइज़ ऑफ इमेज डिवाइड बाय साइज़ ऑफ ऑब्जेक्ट। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो बि मां तव्हांखे फार्मूलो जेको आहे त प्रीवियस लेक्चर में ॿुधायो हुउमि, उहो हुयो असां वटि वरी डिस्टेंस ऑफ इमेज डिवाइड बाय डिस्टेंस ऑफ ऑब्जेक्ट। यानी लेंस खां वठी उन इमेज ताईं डिस्टेंस जेको आहे उहो उनखे डिवाइड कंदासीं असीं ऑप्टिकल सेंटर खां वठी ऑब्जेक्ट ताईं जेको डिस्टेंस आहे उन सां असां हिनखे डिवाइड कंदासीं। त हिते असां हिनखे हीअं लिखी सघूं था त क्यू डिवाइड बाय पी। क्यू छा आहे असां वटि, डिस्टेंस ऑफ इमेज। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ पी छा आहे, डिस्टेंस ऑफ ऑब्जेक्ट। ऑलरेडी जेको आहे त असां हिन टर्म खे डिस्कस करे आया आहियूं प्रीवियस लेक्चर में। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में हाणे असां वटि मैग्निफिकेशन जो हिकिड़ो ॿियो बि फार्मूलो अची वियो। उहो कहिड़ो अची वियो, उहो अची वियो असां वटि डी डिवाइड बाय पी। हाणे डी असां हिते छो कयोसीं, हाणे डी ॾिसो प्यारा ॿारो, त डी जेको आहे त असां हिते क्यू खे रिप्लेस कयो आहे हिन डी सां। ठीकु आहे, त हिते जेको आहे असां वटि क्यू आहे, क्यू छा आहे, ही जेको आहे त असांजो इमेज डिस्टेंस आहे। ठीकु आहे, हाणे इमेज डिस्टेंस खे जेको आहे असां रिप्लेस कयोसीं कंहिंसां, ऐं हिन डी सां। ठीकु आहे, जेको असांजो जेको आहे त अख खां वठी या हिन लेंस खां वठी हिन इमेज ताईं डिस्टेंस आहे। कहिड़ो केतिरो डिस्टेंस आहे, 25 सेंटीमीटर। ठीकु आहे, इन करे असां हिते क्यू खे जेको आहे हिते डी सां रिप्लेस कयोसीं। त हीअ असां वटि हिकिड़ो न्यू फार्मूलो अची वियो, एम इज़ इक्वल टू डी अपॉन पी। उन खां बाद में जेको आहे त अकॉर्डिंग टू लेंस फार्मूला
जीअं त असांखे ख़बर आहे त लेंस फार्मूला कहिड़ो आहे, उहो आहे 1/f इज इक्वल टू 1/p प्लस 1/q। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां प्यारा ॿारो हिते ॾिसूं त हिते जेका इमेज असांजी ठहे थी, यानी ही जेको क्यू वारो जेको डिस्टेंस आहे उहो असांजो कहिड़ो आहे, ठीकु आहे। हाणे ही जेका इमेज ठहे थी प्यारा ॿारो, इहा वर्चुअल इमेज आहे। अकॉर्डिंग टू साइन कन्वेंशन प्यारा ॿारो, ही जेको क्यू आहे इहो असां हिते इनखे अॻियां नेगेटिव सां शो कंदासीं, यानी असांजो जेको ही डिस्टेंस आहे उहो नेगेटिव आहे, ठीकु आहे। नेगेटिव जो मतिलबु ईअं न आहे त हू जेका डिस्टेंस असांजो आहे ई कान, सिर्फ़ु असां साइन कन्वेंशन जे बेसिस ते त असांजी जेका इहा इमेज आहे उहा असांजी जेका त वर्चुअल ठहे थी, वर्चुअल जे करे असां हिते नेगेटिव साइन ॾियूं था, ठीकु आहे। हाणे हिते त असां वटि फार्मूले में जेको क्यू जो वैल्यू आहे उहो पॉज़िटिव आहे, पर हिते असां छा कंदासीं, हिते क्यू जो वैल्यू जेको आहे नेगेटिव पुट कंदासीं, ठीकु आहे। त हीअ थी वेंदो असां वटि 1/f इज इक्वल टू 1/p माइनस 1/q, ठीकु आहे। उन खां बाद में हाणे छा कंदासीं, असां जेको आहे त मल्टीप्लाई बाय डी ऑन बोथ साइड्स, ठीकु आहे। हाणे ॿिन्ही साइड्स खां असां डी खे जेको आहे मल्टीप्लाई कंदासीं। हाणे हीअं असां लिखियोसीं, यानी ॿिन्ही साइडुनि खां असां डी खे मल्टीप्लाई कयोसीं। उन खां बाद में प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिते हिन क्यू जी ॻाल्हि कयूं त क्यू असां रिप्लेस कयोसीं कंहिंसां, डी सां। त हाणे हिन क्यू जी जॻह ते असां डी रखी सघूं था, ठीकु आहे। त हाणे हिते असां डी रखंदासीं, ठीकु आहे। हाणे जॾहिं हिते असां डी रखीसीं त हीअ डी असांजी पोइ हिन डी सां हिते कैंसल आउट थी सघे थी, ठीकु आहे। हाणे जॾहिं हिते कैंसल आउट थी वई त हिते असांजो वैल्यू छा ईंदो, 1 ईंदो, ठीकु आहे। हाणे 1 हिते छा आहे, नेगेटिव आहे। अगरि जेकॾहिं असां इक्वल जे हिन साइड खणी ईंदासीं त इहो 1 जेको आहे पॉज़िटिव थी वेंदो। त डी डिवाइड बाय पी इज इक्वल टू 1 प्लस डी अपॉन एफ, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं प्यारा ॿारो त डी अपॉन पी जेको आहे उहो असां कंहिंजे इक्वल कयो आहे, पोइ हिते ॾिसो त हीअ असां एम जे इक्वल कयो आहे, ठीकु आहे। त असां डी अपॉन पी जी जॻह ते एम रखी सघूं था। तो जॾहिं हिते एम रखीसीं, इन जो मतिलबु छा आहे त मैग्निफिकेशन जो जेको फार्मूलो आहे उहो असांखे हिते ख़बर पइजी वई त कहिड़े नमूने सां असां मालूम करे सघूं था त असांजी जेका सिंपल माइक्रोस्कोप आहे उहो कंहिं बि ऑब्जेक्ट खे केतिरो जेको आहे पंहिंजे ओरिजिनल साइज़ खां जेको आहे वॾो करे ॾेखारे सघे थी। तो इन जो फार्मूलो असां वटि अची वियो 1 प्लस डी अपॉन एफ। डी छा आहे प्यारा ॿारो, डी आहे असां वटि जेको आहे डिस्टेंस, उहो कहिड़ो डिस्टेंस, मिनिमम डिस्टेंस अखि खां वठी उन ऑब्जेक्ट ताईं, यानी अखि जो जेको मिनिमम डिस्टेंस आहे उनजी त असां ॻाल्हि कयूं, कहिड़ो डिस्टेंस, 25 सेंटीमीटर, ठीकु आहे। अखि जो 25 सेंटीमीटर मिनिमम डिस्टेंस जेको आहे हिते असां रखंदासीं, जंहिं डिस्टेंस ते असां जेको आहे कंहिं बि ऑब्जेक्ट खे क्लियर, शार्प ऐं सही तरीक़े सां ॾिसी सघूं था, ठीकु आहे प्यारा ॿारो। तो हिन लेक्चर खे असां ख़तमु था कयूं। मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ लेक्चर जेको आहे सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।